पंहिंजे दर्दन जी हो पंहिंजे सूरल जी ओ संतरी ओ पो तो के तो चवा बाबा ओ पंहिंजे दर्दन जी पंहिंजे सूरल जी ला सूबेदार तोखे दाह दिया वो वॾा मुंशी तोसां सूर सलिया अये अब्बा ओ बाबूजी मालकी करे मूंखे जेल मां कढराए न त मां मरी वेंदो सां वाकई यार सचो चवंदा आहिनि त जेल जवाननि लाइ ठहियो आहे असां जहिड़नि भाड़ियुनि लाइ न मर्याद को न मुलाक़ात ते थो अचे न को फ्रूट थो को वठी अचे न को घर वारा को सार संभाला था लहनि दाल खाई खाई जेल जी पेट में गड़बड़ लगी पई आहे रुगो बरड़ाट लॻा पिया ने फड़ फड़ हले ओ बाबा वरी का कंहिंसां न विढ़ंदुसि जेकॾहिं को चार पादर हणी वेंदो न त बि चओ त मां अदा अञा गुस्सियो आहियां चार पंज पादर ॿिया बि हण बाबा जेल जी तकलीफ़ न अरे अची वियो अस्सलाम वालेकुम वाली वालेकुम सलाम हाय हाय रे चङो छो जो पादर आहियां मांस जेल जवाननि लाइ ठहिया आहिनि ॾुखिया ॾींहं गुज़री वेंदा भला हथ ई खाली आहियां मां न का नारगी थी न को सूफ़ा जेल जवाननि जे लाइ ठहिया आहे मन पोइ 2-3 ॾींहं मन अॼु हिते हुजु न पोइ सामान न कहां न मां जेल जवाननि लाइ ठहिया आहिनि पर ॾिस न ॿाहिरि हवाउनि में घुमियो आहे न जेल वणे ई कोन थो बसि ॿी का तकलीफ़ न आहे मार जो बि पको हा पुलिस मारे मारे हथ सिकी पिया अथनि सपा भॼी पिया अथनि ॿिड़क न पुछी अथनि केॾो सम्झाईंदो आहे भागा केॾो सम्झाईंदो ये ड्राड़ू न ड्राड़ू तो जे किच में पवंदियूं अॼु पई न हाणे लोड़ मां बि कुझु कोन कंदो साईं बसि तोखे ॾिसण आयुमि त रड़ियूं करे थो नथो करे ॿाहिरि जेल जवान जे लाइ ठहंदा अरे हिते तीक निकिरी थी वञे हा हा बसि ॿी तकलीफ़ कान्हे हिते जेको वाशरूम आहे न हे सभु कैदी गॾु सुता पिया हो बसि वञे थो जेको बि न त बसि हुन सां जुठिया बसि हाणे मालिकी करे मूंखे कढराए ख़ुदा जो कसम आहे जे वरी छेड़ो कया न त पोइ लाॾत वाइदो करे कंहिंसां लुड़ फशरी न कंदे मां तो चवां जे करे को मूंखे पादर बि हणंदो न त खणी ॾींदो वेंदोमांसि गुथो आहे अञा हाणे वेली मूंखे वरी न जेल में मोबाइलनि जा कूंडा भञी छॾियासीं सॼो पाड़ो तंग आहे तमामु हाणे मां छा कयां तुंहिंजे करे मालिकनि खे राज़ी कयां थो भली हेॾे हथ थो ॿधाए वेह जाए कंहिंसां न पक मुंहिंजी ज़ारी आहे मां सूबेदार सां ॻाल्हायां भला साहब था ॻाल्हाए ओ साहब मालिकी थी आहे अचेव थो ॻाल्हायां थो ॾिसां थो घणा थो वठे पैसा मिले तुंहिंजो कमु कयां थो मां जेको घुरई न मां घर जा कुकड़ चूरा जेको चोरी सोरी करे ते पूरत कंदुमि रुगो मूंखे जेल मां कढाए मुंहिंजे पेट में चुप त वञा पंहिंजे दर्दन जी पंहिंजे सूरल जी ला सूबेदार साहब तोखे दाह ॾियां संतरी तोसां सूर सलिया वाकई जेल जवाननि लाइ सही बा ख़ुदा जो नाले थो भाए रहूं ॾिसंदा रहूं मां तव्हांखे बि ॿाहूं थो ॿधांव त जहिड़ो न कयो जेकॾहिं को धको हणी बि विझेव न चुप करे बीह रहो न त तव्हां सां बि हालत इहा ई थींदी जेका मूंसां थी आहे न कंदव न जहिड़ो हा बा जेल जवाननि लाइ ठहिया